अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे असां भली कार चऊं था पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में। दोस्तों, तव्हांखे त ख़बर आहे त शतरंज ॿिनि बादशाहनि जी रांदि आहे। तव्हां जॾहिं शतरंज खेॾंदा हूंदव त ॿ बादशाह आम्हूं साम्हूं पंहिंजी पंहिंजी फ़ौजूं वठी ईंदा आहिनि ऐं फतेह हिकिड़े खे मिलंदी आहे। असांजे हिन शतरंज प्रोग्राम में बि ॿ बादशाह हूंदा आहिनि ऐं ॿई बादशाह पाण में पंहिंजे लफ़्ज़नि जी जंग कंदा आहिनि ऐं कंहिंखे हिकिड़े खे फतेह नसीब थींदी आहे। पर अॼु असांजो प्रोग्राम थोरो डिफरेंट आहे। अॼु असां वटि बादशाह न आहे, असां वटि बादशाहज़ादी आहे, यानी क्वीन, राणी। सो प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उहो बादशाहनि जो आहे, पर असां वटि जेके राणियूं आहिनि उन्हनि खे बि असां शामिलु कंदा आहियूं, छो त राणीअ जे अचण सां प्रोग्राम वधीक ख़ूबसूरत थी वेंदो आहे। त अॼोकी जेका इहा असां वटि राणी आहे, जेका बादशाहज़ादी आहे, इहा पंहिंजे सूंह में बेमिसाल आहे। हुन जूं ख़ूबसूरत अखियूं, ख़ूबसूरत चहिरो ऐं ख़ूबसूरत चाल। हिन जी चाल जे लाइ चयो वञे थो त जीअं हरणी डुकंदी आहे, हरणी हलंदी आहे, त हीअ बादशाहज़ादी बि ईअं ई हलंदी आहे। ऐं तव्हांखे त ख़बर आहे त दुनिया में जेके वॾियूं वॾियूं क्वीन्स गुज़रियूं आहिनि, जिन में एलिज़ाबेथ हिंदुस्तान जी रज़िया सुल्ताना, पर इन्हनि टिनी राणियुनि में हिन असां वारी राणीअ में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, उहा आहे हुन जी मुस्कुराहट। छो त पिकासो जॾहिं मोनालिसा जी तस्वीर ठाही त उन में जेका हुन मुस्कुराहट ॾिनी, जेके दुनिया सारायो, ऐं हिन जी मुस्कुराहट बि मोनालिसा जी मुस्कुराहट जहिड़ी आहे। इहो मां नथो चवां, या आम पब्लिक थी चवे। जॾहिं उहा स्क्रीन ते ईंदी आहे ऐं जॾहिं हुनजो खिलंदड़ चहिरो साम्हूं नज़र ईंदो आहे त बेअख़्तियार माण्हू खे निकिरी ईंदो आहे, अरे मोनालिसा। त मोनालिसा असांजी अॼु जी शहज़ादी, अॼु जी बादशाहज़ादी, अॼु जी क्वीन, अॼु जी राणी असां वटि मौजूदु आहे। ऐं मां हुन जे लाइ छा चवां, मां वटि लफ़्ज़ न आहिनि हुन जी ख़ूबसूरती जा। ऐं तव्हां जॾहिं पाण ॾिसंदो त तव्हांखे हैरत थींदी त अहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी ऐं सा बि एक्ट्रेस, हिन खे त मिस यूनिवर्स हुजणु खपे। ऐं मिस यूनिवर्स जे लाइ सिर्फ़ु ख़ूबसूरती हूंदी आहे, अदाऊं हूंदियूं आहिनि ऐं उहा ख़ूबसूरत मुस्कुराहट जेका मोनालिसा ते आहे। त दोस्तो, मां वधीक इन सस्पेंस में नथो अचणु चाहियां ऐं तव्हां बि हैरान हूंदो, बल्कि परेशान बि हूंदो त जल्दी असां इहा ख़ूबसूरत राणी ॾिसूं। त मां दावत ॾियां थो इन ख़ूबसूरत राणीअ खे, जंहिंजो नालो आहे तानिया ख़ान। पर हमेशह वांगुरु तानिया ख़ान असां सां इन ब्रेक खां पोइ शामिलु थींदी। वेलकम बैक शतरंज जे हिन ख़ूबसूरत सेट ते। दोस्तो, तव्हां यकीनन इंतज़ार में हूंदव त असांजी राणी बादशाहज़ादी तानिया ख़ान सां कचहरी कयूं। तानिया ख़ान, तव्हांखे असां वेलकम चऊं था पंहिंजे शतरंज जे सेट ते। थैंक यू सो मच। ऐं इलाही सुठो लॻो तव्हांखे प्रोग्राम में ॾिसी करे, इलाही ख़ुशी महसूसु थिए थी तव्हांजे प्रोग्राम में अची। माशाअल्लाह। असांजो हीउ प्रोग्राम सिंध टेलीविज़न तव्हां जहिड़नि ख़ूबसूरत माण्हुनि जे लाइ रखियो आहे ऐं हमेशह असांजी कोशिशि हूंदी आहे त असां बादशाहनि खे घुरायूं। थींदो इन आहे जो राणियूं बि अची वेंदियूं आहिनि ऐं बादशाह राणी खां बग़ैर मुकमिल न आहे, राणी बादशाह खां बग़ैर मुकमिल न आहे। तानिया, तव्हां पंहिंजी फ़नी ज़िंदगी जो आगाज़ ड्रामे खां कयो, स्टेज खां कयो, मॉडलिंग खां कयो या रेडियो खां कयो? ऐं सॉन्ग्स जी मॉडलिंग खां कयो, मतिलबु मॉडलिंग खां कयो। सॉन्ग्स में मॉडलिंग कई, उन खां बाद में तव्हां ड्रामे जी दुनिया में? बिल्कुलु, उन खां बाद। ड्रामे जी दुनिया में अचण जो को ख़ासि मक़सदु का ख़ासि वजह? दरअसल शौक़ु हुयो, शौक़ जे करे। शौक़ जो को मुल्ह हूंदो आहे। बिल्कुलु। उहो चवंदा आहिनि त शौक़ु हुजे त पोइ सभु कुझु माण्हू क़ुर्बान कंदो आहे। बिल्कुलु। तव्हां ड्रामे में अचण जे लाइ कहिड़ी क़ुर्बानी ॾिनी?
मां को बि कुर्बानी न आहे ॾिनी, बल्कि मूंखां कुर्बानियूं वरितियूं आहिनि माण्हू। अच्छा, हाँ, हा, तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो हूंदो, यस, तव्हां ड्रेसिंग वठण जे लाइ पैसा ख़र्च कया हूंदा, बिल्कुलु। ऐं ॿी बि घणी शयूं थियनि थियूं। इहो त काउंट ई न करणु घुरिजे, छो त तव्हां एक्टिंग जी फील्ड में अचो त इहे सभु शयूं त थींदियूं, ऐं घर में बि इहे सभु शयूं त थींदियूं। कपिड़ा तव्हां वठंदा आहियो घर में बि, ज्वेलरी तव्हां वठंदा आहियो घर में बि, इहे शयूं त काउंट ई न आहिनि कबियूं मुंहिंजी नज़र में। अच्छा, तॾहिं खां मूंखे इहो ॾिसी ॾाढी हैरत बि थिए थी, ख़ुशी बि थिए थी त सिंधी तव्हांजी मादिरी ज़बान आहे। न आहे, पोइ तव्हां एॾो फ्लुएंट सिंधी ॻाल्हायो था, इन जी छा वजह? हिन जी वजह आहे शौक़ु। मूंखे सिंध सां इलाही प्यारु आहे, सिंधी माण्हुनि सां इलाही प्यारु आहे, पोइ ॿोली सां प्यारु कीअं न हूंदो। माशाअल्लाह, सिंध सां असांखे बि प्यारु आहे, ॿोलीअ सां असांखे बि प्यारु आहे, ऐं असांजी ॿोली दुनिया जी मिठड़ी ॿोली आहे। बिल्कुलु। तॾहिं खां इहो ॿुधायो त तव्हां जॾहिं ड्रामो कंदा आहियो, यानी टेलीविज़न जी स्क्रीन जो ड्रामो कंदा आहियो, त तव्हां कहिड़ी शइ खे वधीक अहमियत ॾींदा आहियो? स्क्रिप्ट खे, डायरेक्टर खे, या उन किरदार खे? ऐं स्क्रिप्ट खे वधीक अहमियत ॾींदी आहियां। किरदार खां बि वधीक स्क्रिप्ट मज़बूत हुजे, बाक़ी किरदार बि मज़बूत हुजनि, मूंसां गॾु गॾु डायलॉग्स हुन जा सुठा हुजनि, त मां स्क्रिप्ट खे वधीक अहमियत न, जेकॾहिं तव्हां स्क्रिप्ट खे वधीक अहमियत ॾिनी ऐं उहा जेका टीम हूंदी, जो उहो जेको क्रू हूंदो, यानी जंहिंमें डायरेक्टर बि अची वियो, कैमरामैन बि अची वियो, ॿिया बि जेके असांजा क्रू जा जेके माण्हू हूंदा आहिनि, उहे सुठा न हुजनि त पोइ? हिते जेकी बि चैनल्स आहिनि ऐं हिन में जेके बि माण्हू कमु कनि था, मूंखे सभिनीनि जे बारे में ख़बर आहे, ऐं सभई सुठा आहिनि, सभई सुठा आहिनि, A to Z। मूंखे को बि माण्हू हिते अहिड़ो न आहे लॻो त मूंखे हिन सां कमु न आहे करणु। सभु पंहिंजी पंहिंजी जॻह ते सुठो कमु कनि था, ऐं माशाअल्लाह सुठो कमु थी रहियो आहे हिन वक़्तु। तव्हां सभ खां पहिरीं जॾहिं तव्हां ड्रामो तव्हांखे मिलंदो आहे, तव्हां पंहिंजो स्क्रिप्ट बि ॾिठो, उहो बि तव्हांखे वणियो, किरदार बि वणियो, टीम बि वणी, त तव्हांजे दिलि में त हिकिड़ी ख़्वाहिश त हूंदी न त काश जेकर हिन ड्रामे जो डायरेक्टर ही हुजे ऐं मुंहिंजो जेको हीरो हुजे उहो ही हुजे। न, मूंखे ख़्वाहिश कोन थींदी आहे। ऐं जेके बि डायरेक्टर आहिनि हिन वक़्तु अमां खे ॾिसो, या जेके बि डायरेक्टर आहिनि उहे ॾिसंदा आहिनि त कंहिं ते कहिड़ो किरदारु सूट कंदो, कंहिं ते कहिड़ो कैरेक्टर सूट कंदो, मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत कोन पवंदी आहे। उहे पाण हिन वक़्तु असांजे सिंधी मीडिया जा डायरेक्टर इंतिहाई समझदार आहिनि। अच्छा, इन जे बावजूदि तव्हां सिंध टेलीविज़न जो हिकिड़ो प्रोग्राम कयो। सिंध टेलीविज़न जो ई हिकिड़ो असांजो डायरेक्टर आहे ज़फ़र जसकाणी साहिबु, उन तव्हां खां हिकिड़ो को टीज़र ठारायो या को मूवी ठाराई, तेरे नाम, त उन में को छा थियो हो जेको तव्हां कुझु कयो, वरी पोइ तव्हां जेको कुझु झड़ो बेड़ो बि थियो? जहिड़ो कोन थियो। दरअसल ईअं थियो त तेरे नाम जो टीज़र जॾहिं शूट थिए पियो, त मां पंहिंजे बचपन खां ॿुधाया त बाबा ई अदा खां अलावा मां को पंहिंजी ज़िंदगी में को ॿियो या टियों माण्हू न आहे ॾिठो जंहिं मुंहिंजे हथ ते हथु रखियो हुजे। बाबा जे हथ जी फीलिंग्स ऐं अदा जे हथ जी फीलिंग्स मूंखे ख़बर हुयो, टियों माण्हू मुंहिंजी ज़िंदगी में न आयो हो त मूंखे हथ जी फीलिंग्स महसूसु थियनि। ऐं ज़फ़र जसकाणी मुंहिंजे हथ ते, छो त हू किरदार में हुया, पंहिंजे किरदार में हुया, ऐं मां मूवी में नई एक्ट्रेस हुई, न्यू एक्ट्रेस हुई, त मूंखे ख़बर न हुई त ही हथ बि हणंदा आहिनि, हथ खां झलंदा बि आहिनि। हाणे त ख़बर पइजी वई। सो हुन मुंहिंजे हथ ते हथु रखियो ऐं मूंखे इंतिहाई बुरो महसूसु थियो, एॾो बुरो महसूसु थियो त मां चयो त मूंखे कमु ई न आहे करिणो मूवी में। मां पंहिंजा नंबर चेंज करे छॾिया ऐं मां गुम थी वियसि, ऐं उहो टीज़र ऑन एयर थी वियो ऐं मां मिला न पई। पोइ बाद में वरी मूंखे ॻोल्हियो, पोइ उन्हनि मूंखे सम्झायो त ॾिसो हाणे फील्ड अहिड़ी आहे त करिणो पवंदो बर्दाश्त। न त इहा तव्हांजी जेका फीलिंग्स हुई त भई हिकिड़े माण्हूअ सीन जे दौरान तव्हांजे हथ ते हथु रखियो, त इहो त हिकिड़ो ड्रामे जो हिसो हूंदो। हा, मूंखे हुन टाइम ख़बर न हुई, छो त मां नंढी हुयसि ऐं मूंखे ख़बर न हुई त हथ ते हथु बि हीरो रखंदा आहिनि। मूंखे इन्हनि शयुनि जी नॉलेज न हुई। जॾहिं उन्हनि मुंहिंजे हथ ते हथु रखियो त मूंखे अलाए क़यामत फील थी, अलाए छा थियो, हिम्मत कीअं थी आहे मुंहिंजे हथ ते हथु रखण जी। ओके, चलो इहो थी वियो ऐं उन खां पोइ तव्हां यूज़ थी वियो, त इन बि थींदो आहे। हुन खां पोइ एक्टिंग मतिलबु सॉन्ग्स में या हे जेकी बि मतिलबु पोइ तव्हांखे का परेशानी न थी कंहिं बि सीन में? उन्हनि मूंखे
सम्झो त के तव्हांखे हीरो खे हथ रखियो हुजे या उहो बिल्कुलु हथ पकड़ी घुमाईंदा आहिनि घुमाईंदा आहिनि या बिल्कुलु करीब अची वेंदा आहिनि हा हा ऐं त पोइ तव्हां इन खे चयो त ठीकु आहे ओके हा करियो इहो करिणो पवंदो आहे करिणो पवंदो आहे यानी तव्हां इन ॻाल्हि खे सेक्रीफाई कयो त भई जेकॾहिं मूंखे हिन फील्ड में अॻिते हलणो आहे त इहे जेके प्रोडक्शन जा जेके इहे हिसा आहिनि इहे मूंखे पूरा करिणा पवंदा अच्छा तानिया ख़ान जॾहिं थोरी पॉपुलर थी त ख़ूबसूरत त हुई न तानिया ख़ान ऐं तानिया जी ख़ूबसूरती खे माण्हू मिसाल ॾींदा आहिनि हा छो तव्हांजी जेका मुस्कुराहट आहे उहा मोनालिसा खां घटि न आहे हा तव्हांखे फील थियो कॾहिं मोनालिसा खां वटि न आयो अलाए मूंखे फील आहे थियो ॾिसण वारनि खे वधीक ख़बर हूंदी आहे उहे वधीक सुठो जज कंदा आहिनि तव्हां पंहिंजी ख़ूबसूरती खे कीअं क़ाइमु रखंदा आहियो मतिलबु छा अहिड़ो कंदा आहियो जो ॿियनि सभिनी हीरोइन खां मुख़्तलिफ़ हूंदा आहियो ऐं हर हीरोइन तव्हांखे ॾिसी साड़ में पची वेंदी आहे मूंखे नथो लॻे केर बि साड़ में पचंदी हूंदी छो त हर इंसान खे अलाह साईं इलाही ख़ूबसूरती सां ठाहियो आहे इलाही प्यार सां ठाहियो आहे मूंखे हर इंसानु ख़ूबसूरत लॻंदो आहे चाहे हू छोकिरी हुजे छोकिरो हुजे पर मां सच थी ॿुधायां असलम सर मां क़ुरान पाक जी तलावत ऐं निमाज़ 5 टाइम निमाज़ ज़रूरु पढ़ंदी आहियां चाहे मां सेट ते बि हुजां या चाहे मां घर बि हुजां 5 टाइम निमाज़ मुंहिंजी मोस्ट आहे त पहिरां निमाज़ पोइ कमु माशाल्लाह अच्छा तव्हां ड्रामनि जी फील्ड में आहियो पॉपुलर थी वियो ऐं तव्हां सां गॾु जेके 2-3 साल अॻु में कुझु हीरोइन्स कमु कंदियूं हुयूं ऐं उहा बि ज़बरदस्त ड्रेसिंग कंदियूं हुयूं ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसी वधीक सुठी ड्रेसिंग करणु लॻो न उन्हनि खे ॾिसी न मुंहिंजी शुरू खां ई सुठी हुई ड्रेसिंग वाहिद हिकु अहिड़ी शइ आहे जेकी जंहिं बि मूंखे पहिरीं चक्कर मूंखे रूबी ॾिठो पहिरीं चक्कर मूंखे रूबी ॾिठो कंहिं जॻह ते उन मूंखे इहा ई ॻाल्हि चई त यार तव्हांजी ड्रेसिंग ॾाढी ख़ूबसूरत आहे ड्रेसिंग मुंहिंजी शुरू खां वठी असीं सभी सिस्टर जी सभिनीनि जी ड्रेसिंग सुठी रही आहे अच्छा मोस्ट ऑफ दी हीरोइन्स उन्हनि पाण खे नुमाया करण जे लाइ पंहिंजो नालो ठाहिण जे लाइ ऐं पाण खे ख़बरुनि में रखण जे लाइ कुझु अहिड़ा कपिड़ा पाता जो एक्सपोज़िंग थी उन्हनि जी त छा तव्हांजे अंदर में बि का अहिड़ी ख़्वाहिश थी त मां बि ज़रा पाण खे एक्सपोज़ कयां न अहिड़ी का बि ख़्वाहिश कोन थी अच्छा तानिया ख़ान इहो ॿुधायो त तव्हां जॾहिं एॾा पॉपुलर थी विया आहियो जी जी त लाज़मी ॻाल्हि आहे तव्हांजे अंदर में हिकिड़ो दिलि त आहे न बिल्कुलु तव्हां पंहिंजो दिलि कंहिंखे ॾिनो दिलि नाहे ॾिनो पर पहिरें वारी ॻाल्हि मां तव्हांजी कंप्लीट कयां ॾिसो हिन शइ जी तॾहिं ज़रूरत पवंदी आहे जॾहिं तव्हांजे अंदरि को ऐब हुजे तव्हांजे अंदरि का शइ जी कमी हुजे मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे अंदरि कमी न आहे मां पंहिंजे जिस्म खे ढके रखंदमि त मूंखे अञा वधीक मां ख़ूबसूरत लॻंदमि हीअ मुंहिंजी ज़हनियत आहे हाणे बाक़ी दिलि ॾियण जी ॻाल्हि आहे त दिलि मां कंहिंखे बि न आहे ॾिनो फ़िलहालु ओके इश्क तव्हां घणा कया इश्क अलाह साईं सां तमामु घणो आहे ऐं घणा कया मूंखे लॻे थो इश्क न हुयो कुझु फीलिंग्स हुयूं जेके ख़तमु थी वियूं मतिलबु हुयूं हा कुझु फीलिंग्स हुयूं कंहिंजे लाइ असांजे शोबिस जे माण्हू जे माण्हुनि जे लाइ कॾहिं कॾहिं तव्हांखे उहो यादि ईंदो हुजे अखियुनि में तव्हांजी उहो लड़क बि अचनि कॾहिं बि यादि नाहे न ईंदा मूंखे अहिड़े क़िस्म जा माण्हू पर मां फील कई आहे हिकिड़ी ॻाल्हि त जॾहिं तव्हां सां मां कंहिं ड्रामनि में कमु कयो ऐं उन में थोरी सिचुएशन अहिड़ी हुजे त तव्हांजे अखियुनि में बेख़्तियार ॻोड़ा अची वेंदा अलाए छो अची वेंदा आहिनि मूंखे न आहे ख़बर बसि अलाह साईं जी तरफ़ां ई मूं में टैलेंट आहे जेको एक्टिंग जो आहे किथे उहो खेपड़ वारो धक त न आहे न उहो त अलाए किथे मतिलबु ॻाल्हि ई विसरी वई आहे मुंहिंजे दिमाग़ में न आहे अॼु तव्हां यादि कराई ओके भला इन ॻाल्हि ते तव्हांखे थोरो को पछताव हुजे न त काश ईअं न थिए हा बिल्कुलु बि पछताव न आहे ऐं बसि ठीकु आहे मुंहिंजी फीलिंग्स हुयूं ऐं मां पाण ताईं रखियो मां इज़हार मुहबत न करे सघियसि ऐं मूंखे करण बि न घुरिजे हा छो त मां कंहिंजी लाइफ खे डिस्टर्ब न थी करे सघां अच्छा तानिया तव्हां एॾी ख़ूबसूरत हुजण जे बावजूदि तव्हां वटि रिश्ता त ख़ूब ईंदा हूंदा हिक खां हिकु ईंदो हूंदो अचनि पिया हा तव्हांजी नज़र में कहिड़ो अहिड़ो माण्हू हुजे जेको तव्हांजो जीवन साथी थिए छा हुजे हुन में छा हुजे इंसान हुजे बहितरीन इंसान जो मालिक इंसानियत कहिड़ो हुजे थोरो मूंखे ॿुधायो कहिड़ो हुजे इहो मूंखे न आहे ख़बर कहिड़ो हुजे पर हुजे इंसान ऐं इंसानियत हुजे हुन में अच्छा मां त अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां हर इंसान जो को न को आइडियल हूंदो आहे ठीकु आहे अच्छा ॿुधो हर इंसान जो को न को आइडियल हूंदो आहे असांजा जेके व्यूअर्स आहिनि न
इहे असांजे हिन प्रोग्राम जे कमेंट्स में चवंदा आहिनि त जेकॾहिं तानिया ख़ान तव्हां वटि अचे त उनखे हिकिड़ो सुवालु ज़रूरु कजो। मूं उन्हनि खां पुछो त बाबा कहिड़ो सुवालु कयो, त उन्हनि चयो त तानिया ख़ान खां पुछो त तानिया ख़ान खे जेकॾहिं असां प्रोपोज़ कयूं शादी लाइ, असां हुनखे ऑफर कयूं त असां में कहिड़ी अहिड़ी शइ हुजे जेका हू ॾिसी फौरन चवे हा मां तयारु आहियां। ॾिसो मां ॾिसी कोन चवंदसि, मुंहिंजा बाबा ऐं अम्मा ॾिसी पोइ उन्हनि खे हा कंदा या न कंदा, छो त इन मामले में मां बिल्कुलु बि ॻाल्हाइण वारी न आहियां। तव्हां अरेंज मैरिज जे जेको फेवर में आहियो, बिल्कुलु तव्हां जेको आइडियल त हूंदो। केर बि न, मां हिन बारे में सोचियो ई न आहे सर, मां सही थी ॿुधायां। अच्छा, कॾहिं बि न आहे सोचियो त मूंखे हिन क़िस्म जो हस्बैंड खपे या मुंहिंजो हिन क़िस्म जो दोस्त हुजे, न मां सोचंदी। तव्हां जेके स्कैंडल्स बि ठहिया मुंहिंजो ख़्यालु आहे कहिड़े हिसाब सां? एक्ट्रेस ऐं एक्टरनि जा स्कैंडल्स ठहंदा, मतिलबु कहिड़े हिसाब सां? मतिलबु ईअं ठहंदा आहिनि त यार तानिया फलाणे सां अटैच आहे ऐं मतिलबु कंहिंसां तव्हां डायरेक्ट ॻाल्हाए सघो था? न असां इहे सिर्फ़ु विस्परिंग्स हूंदियूं आहिनि। हा, तव्हां शो खे एंटरटेन ठाहियो था। न शो खे एंटरटेन कोन था कयूं, हा, पोइ असां उहे विस्परिंग्स था जेको न तव्हां हिकु शख़्स जे बारे में ॿुधो हूंदो जंहिंजे बारे में क्लियर कयो, हुन खां पोइ शायदि की मां कंहिंजे बारे में बि न ॿुधो हूंदो, छो त मां सम्झी वई आहियां। ओके, पर तव्हां माण्हुनि खे सम्झी विया हो जंहिं करे तव्हां हाणे फीलिंग्स कोन था पिया कयो। न, मां माण्हुनि खे सम्झी वई आहियां। अच्छा, तानिया ख़ान तव्हां मूंखे यादि थो अचे त हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ो स्कैंडल चइजे या उनखे पोइ इल्ज़ाम चइजे, हालांकि असांखे इहा शइ उन इल्ज़ाम में चवणी आहे पर असां हुन में कोन था चऊं, असां तव्हां खां सिर्फ़ु इहो कंफर्म था कयूं त को हिकिड़ो प्रोग्राम हुयो सिंध टेलीविजन जो, उहो शायदि कोई ईद जो प्रोग्राम हो या को अजरक डे हुयो या ईअं कुझु हुयो, सम्झी वई तव्हां। उन में तव्हां होस्ट हुयो ऐं को हिकिड़ो गेस्ट एक्टर हुयो, सही, त उन लाइ चयो आहे त तव्हां उनजी कंहिं ॻाल्हि ते नाराज़ थी तव्हां उनखे थप हई। अगरि अॼु मां इहा ॻाल्हि क्लियर कयां त मां हुनखे थप्पड़ कोन हई, मां सिर्फ़ु हुन सां ॻाल्हायां पई, उहो बि मूं सां ॻाल्हाइनि पिया, असांजे विच में ॻाल्हि ॿोल थिए पई पर थप्पड़ ताईं ॻाल्हि कोन पहुती। माण्हुनि हिन ॻाल्हि खे अलाए कीअं फैलाए छॾियो त मां थप्पड़ हयो आहे, ऐं अॼु ताईं ऐं तव्हां ॾाढो सुठो सुवालु पुछियो, त अॼु मां सही ॿुधायां तव्हां ॾाढो बहितरीनु सुवालु पुछियो, मूंखे हीअ ॻाल्हि किथे न किथे क्लियर करणी हुई पर मूंखे को मंच अहिड़ो न पियो मिले, ऐं तव्हां हीअ सुवालु पुछियो त मां इहा क्लियर करणु चाहियां थी त मां कंहिंखे बि चमाट कोन हई ऐं माण्हुनि हिन ॻाल्हि खे फैलायो। अच्छा, तानिया ख़ान तव्हां कुझु एग्रेसिव आहियो मुंहिंजे हिसाब में, मतिलबु तव्हां ते को तनक़ीद कंदो आहे त तव्हां चिड़ी पवंदा आहियो। तनक़ीद कंहिं हिसाब किताब जी हुजे न, हरू भरू तनक़ीद छो कंदा मां? मतिलबु थींदो आहे त ईअं तानिया जेको आहे सो मगरूर थी वई आहे ऐं हाणे नालो कमायो अथसि, पहिरियों कुझु बि न हुई ऐं रुगो बसि पोज़िंग कंदी आहे, पाण खे एक्स्ट्रा ऑर्डनरी फेल कराईंदी आहे ऐं माण्हुनि सां घटि मिलंदी आहे, माण्हुनि सां ॻाल्हाईंदी न आहे, कचहरी घटि कंदी आहे। हा, मां सम्झी वियसि तव्हांजी ॻाल्हि, पर अहिड़ो कुझु बि न आहे, बसि मुंहिंजो ज़हन जंहिंसां बि मिलंदो न, मुंहिंजी इहो ई हूंदो आहे त मां हुनखे अहमियत वधी ॾियां। अक्सर जॾहिं तव्हां शूट था मोटंदा आहियो पंहिंजो फ़ोन छो तव्हां ऑफ करे छॾींदा आहियो, जॾहिं त माण्हू कोशिशि कंदा आहिनि त तानिया सां ॻाल्हाइजो, तानिया खे फ्री वक़्तु जेको आहे राति जो मिलंदो आहे, हा, छो फ़ोन बंदि कंदा आहियो? फ़ोन बंदि कंदी आहे, इहा ॻाल्हि तव्हांखे कंहिं ॿुधाई? मां पाण फील कयो आहे, छो त मूंखे 2-3 दफ़ा तव्हां सां ॻाल्हाइणो हुयो कुझु प्रोजेक्ट्स ते, मां जॾहिं फ़ोन कयां तॾहिं फ़ोन बंदि। हा, 12 बजे खां पोइ मुंहिंजो मोबाइल बंदि हूंदो आहे, सुबुह 8 बजे ताईं। वजह 7-8 बजे ताईं वजह बंदि करण जी, जॾहिं त एमरजेंसी। त मां शूट तां थकियल ईंदी आहियां, मां न चाहींदी आहियां त मां हिन वक़्तु कंहिं ॿिए खे ॾियां, पोइ मां सुम्ही पवंदी आहियां, आराम कंदी आहियां, पंहिंजे पाण खे टाइम ॾींदी आहियां या पंहिंजी फैमिली खे टाइम ॾींदी आहियां, त मोबाइल ऑफ करे छॾंदी आहियां। अच्छा, तव्हां सुठा कैरेक्टर्स कया, मूंखे यादि आहे त मुंहिंजे बि हिकिड़े ड्रामे में तव्हां ॾाढो सुठो रोल कया ऐं ॿियनि ड्रामनि में बि तव्हां ख़ूबसूरत रोल कया, मुख़्तलिफ़ किरदार कया तव्हां, पर हमेशह तव्हांखे डायरेक्टर हिकिड़ो रोमांटिक किरदारु ॾींदो आहे, यानी चवंदा आहिनि तानिया रोमांस जी शहज़ादी आहे। हा, त तानिया केतिरे क़दुरु रोमांस जी शहज़ादी आहे, रोमांस तुंहिंजे अंदरि में कीअं भरियो आहे? मां सही ॿुधायां सर, मूंखे कुझु ख़बर न हूंदी आहे, मां सिर्फ़ु स्क्रिप्ट पकड़ंदी आहियां ऐं लाइन्स पढ़ंदी आहियां, ही फीलिंग्स, ही सभु शयूं अंदरि में पाणी अची वेंदियूं आहिनि, मूंखे लॻे थो मां एक्टिंग खां वधीक ॿियो कुझु करे बि नथी सघां, इहा लास्ट ऑप्शन आहे मूं वटि, मां एक्टिंग, मॉडलिंग, होस्टिंग ही करे सघां। यानी कुदरतन तव्हांजे अंदरि में हिकिड़ो रोमांटिक माण्हू आहे
एक्टर आहे, हाणे हुनखे हा, मतिलबु- रोमांस में यूज़ कयो एंटरटेन। मतिलबु रोमांस जेको आहे अंदर में मौजूदु आहे, पोइ उहो ज़ाहिर थींदो आहे कंहिं ड्रामे जे सेट ते या कंहिं होस्टिंग कंदे या गाने जी मॉडलिंग कंदे। ओके दोस्तों, हिन ख़ूबसूरत राणी सां कोइन सां वधीक ॻाल्हियूं पोइ कंदासीं, ब्रेक था वठूं। वेलकम बैक शतरंज जे हिन ख़ूबसूरत सेट ते। ऐं असां ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू कंदासीं पंहिंजी बशहज़ादी सां, पंहिंजी राणीअ सां, जेका इंतिहाई ख़ूबसूरत जवाब असांखे ॾे पई, तव्हां ॿुधो पिया, ॾिसो पिया। तानिया, तव्हां वक़्त जा पाबंद आहियो, जी यादि रखिजो, वक़्त जा पाबंद आहियो, जी जी। ठीकु आहे। हिकिड़ी रिकॉर्डिंग में तव्हां हलंदे रिकॉर्डिंग में हाँ हाँ, तव्हां जवाबु ॾेई छॾियो त मां हुनजे पुठियां बि रीज़न हूंदो। असां एक्ट्रेस खे या एक्टर खे कुझु बि न खपे, कुझु बि न खपे। हिकु सुठी रियाज़ ॾींदो, सुठो खाधो पीतो ॾींदो, ॿियो असांखे कुझु बि न खपे। जे डायरेक्टर इहो नथो ॾेई सघे न, त मां हुन सेट ते हुन माण्हू सां कमु नथी करे सघां। न त तव्हां जॾहिं उन ड्रामे में बुक थियो था, बकोल तव्हां जे, हा हा त तव्हां पहिरीं स्क्रिप्ट ॾिसंदा आहियो, पोइ डायरेक्टर ॾिसंदा हा। आहियो, तव्हां त हामी भरी। हामी भरी, पर पहिरां असांखे सुठो रियाज़ बि सुठी ॾियनि पिया, मानी बि सुठी ॾियनि पिया। एंड में अची करे थोरो छा इलाही थियो, पोइ मां हिकु ॾींहुं बर्दाश्त कयो, मां वधीक बर्दाश्त न पई करे सघां, छो त मुंहिंजी तबियत इलाही ख़राबु थी वेंदी आहे। पोइ मां सोचियो त हाणे तबियत खां वधीक का बि शइ न आहे। यानी तव्हां बि असांजे शेरे सिंध असद कुरैशी हा जे हुन फार्मूले ते अमल कंदा आहियो त मूंखे रहाइश सुठी हुजे यस, ऐं मूंखे मानी बि सुठी मिले। मानी में तव्हां छा खाइणु पसंदि कंदा? कुझु बि ॾियो, भले दाल बि ॾियो न, पर तव्हां टाइम ते ॾियो। मुंहिंजो इहे हूंदो आहे, मुंहिंजे 2 बजे मूंखे मानी जी बुख लॻंदी आहे, 2 बजे मूंखे मानी ॾेई छॾो। जीअं क्रॉस थींदा 3 थींदा मूंखे ॿीहर बुख कोन लॻंदी, पर मुंहिंजी तबियत ख़राबु थियणु लॻंदी। न त अञा तव्हां डायरेक्टरनि सां असीं सुबुह 6 बजे उथूं था, मेकअप करायूं था हिन चेहरे ते, ठीकु आहे, सॼो ॾींहुं तव्हांजे ईअं हिकु फिंगर ते तव्हांजे हलंदा आहियूं, त तव्हां हींअर तव्हां तयारु थियो, हींअर वरी तव्हां चेंज कयो, तव्हांखे सुम्हणो न आहे, तव्हांखे वेहणो आहे, छो त हिन खां पोइ तव्हांजो सीन थींदो। मतिलबु सॼो ॾींहुं असीं ईअं चेयर ते वेठा हुजूं, सही आहे। तव्हां हिकु टाइम जी मानी बि असांखे सुठे तरीक़े सां नथा ॾेई सघो, या तव्हां असांखे रियाज़ सुठी नथा ॾेई सघो। छो नथा ॾेई सघो? जॾहिं हिकु चैनल तव्हांखे सभु कुझु ॾिए थो, पोइ तव्हां छो हुन शइ खे घर था मोकिलियो, छो असां ते नथा आणो, छो? त तव्हां इहे शयूं हुते उन डायरेक्टर खे चयूं, हुन छा जवाबु ॾिनो? हुन छा जवाबु ॾिनो? हुननि चयो त चैनल्स खां मूंखे एतिरी अमाउंट मिली आहे जेकी ख़र्च थी वई, हाणे मूं वटि न आहे। ऐं पोइ तव्हां इहो पंहिंजी रिहाइश कई, पंहिंजी मानी खाधी, बसि ॻाल्हि ख़तमु। अच्छा, इहो ॿुधायो, तव्हां अमूमन रिकॉर्डिंग, आउटडोर रिकॉर्डिंग जे लाइ, यानी अॼुकल्ह जेका ड्रामा ठहनि पिया उहे कराची में कोन पिया ठहनि, ॿाहिरि पिया ठहनि, हाँ, त तव्हां ॿाहिरि वेंदा आहियो? ॿाहिरि वेंदा आहियो? न वेंदी आहियां, इहा बि सर हैदर जे करे मां वयसि, बाक़ी मां न वेंदी आहियां, आउटडोर शूट न कंदी आहियां। अच्छा, मां टॉप सीरियल्स में कमु न आहियां। अच्छा, जंहिं शूट जे लाइ तव्हां हुते विया हुयो, हाँ, त उते इहो चयो वियो हो त तव्हांजी मौजूदगी खे ॿुधी करे उतां जेके सरहदी वारा माण्हू हुया, उन्हनि खे का ख़बर पई त एक्ट्रेस आई आहे, ऐं उन्हनि शूटिंग ॾिसण जी ॾाढी कोशिशि कई, ऐं उन्हनि डायरेक्टर खे बि चयो, पर डायरेक्टर चयो त न, जेकॾहिं तव्हां घणा माण्हू ईंदो त मुंहिंजी शूट डिस्टर्ब थींदी। त हुन जेको आहे सो काफ़ी कोशिशि कई त असां हर सूरत में इहा छोकिरी ज़रूरु ॾिसंदासीं त कीअं थी एक्टिंग करे। इहा ॻाल्हि केतिरे क़दुरु सही? इहा ॻाल्हि सही आहे, ऐं इलाही हीअ त हिकु सेट जी ॻाल्हि आहे, इहा सभिनीनि एक्टरनि सां थींदो आहे। तमामु बि एक्टर आहियो, सुठे नमूने ॼाणो था, ऐं जंहिंजो हिन वक़्तु नालो हुजे हुनखे वधीक माण्हू ॾिसंदा आहिनि, हुन सां सेल्फी ठाहिणु चाहींदा आहिनि, टिकटॉक ठाहिणु चाहींदा आहिनि, पर मुंहिंजी हीअ हूंदो आहे त भई को गैर माण्हू न अचे सेट ते, ठीकु आहे। सेल्फी या टिकटॉक ठाहिण जो टाइम न आहे असां वटि, असीं पंहिंजी एक्टिंग ते तवजो ॾींदा आहियूं ऐं पंहिंजे कमु सां कमु रखंदा आहियूं। शादी करे कंदो? जॾहिं तव्हां चओ, कॾहिं त चओ। मतिलबु शादी, इश्क ऐं प्यार खां अलावा छा आहे?
शादी जेका आहे सा उहा मुंहिंजे हिसाब में त जॾहिं तव्हां पंहिंजे उन फन जे बुलंदियुनि ते अची था वञो त पोइ नेचुरली तव्हांखे को हिकिड़ो घर त वसाइणो पवंदो न। यस इंशाल्लाह वसाईंदासीं, फ़िलहाल त मां नंढी आहियां। अच्छा, तव्हां जी दुआऊं खपनि। तव्हां हिकिड़ो मुंहिंजो ड्रामो ॾिठो हुयो जंहिंमें मां सोजरो थियोसि ऐं पोइ मां जॾहिं फैंटेसी में हली वेंदो हुउमि त पोइ मां चवंदो हुउमि त प्यारा ए प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई, ॾाढी ॾुखी ॾाढी ज़ालिम अथई। कॾहिं तव्हां बि फील कयो वञे? फील थींदो आहे इलाही जॻह ते त कंहिं न कंहिं शख़्स जी कमी असां महसूसु थींदी आहे इंसान खे। मूंखां उन ड्रामे जे सेट ते आईने ड्रामे सेट ते मूंखां पुछंदा त प्यारा प्यारी छा कंदी हूंदी त मां उन्हनि खे हिकिड़ो ख़ूबसूरत जवाबु ॾींदो हुउसि। मां तव्हां खां थो पुछां तॾहिं खनि प्यारो छा कंदो हूंदो? यकीन ॿुधो जिथे बि आहे मूंखे इलाही बेचैनी ऐं बेसब्री सां इंतज़ारु आहे। इहो केरु आहे? उहो ई त न आहे। न न जेको बि आहे जेको बि अलाह साईं मुंहिंजे लाइ ठाहियो आहे, जेको बि जिथे बि आहे। तव्हां किथे ॾिठो ख्वाबनि में? न मां न ॾिठो, मां ॾिठो जेको बि आहे मतिलबु त आहे सही जिथे बि आहे। मूंखे न आहे ख़बर जिथे बि आहे अलाह साईं मूंखे हयाती ॾे त असीं हुन फेस खे बि ॾिसंदासीं। का फरमाइश का के फैन तव्हांखे कई हुजे त तानिया काश जे करे हीअ ड्रेस पायो तव्हां? जाम जाम फरमाइशूं थींदियूं आहिनि टिकटॉक ते, फेसबुक ते, इंस्टा ते जाम फरमाइशूं थींदियूं आहिनि। पोइ कंहिंजी पूरी कंदा आहियूं। साड़ी वधीक चवंदा आहिनि माण्हू साड़ी पायो। असांजो हिकिड़ो ख़ूबसूरत सेगमेंट आहे उहो आहे एक्टिंग जो। सो दोस्तो हीअ जेका एक्टिंग आहे हीअ हिकिड़े प्रेमी जोड़ी ते आहे। उहो प्रेमी जोड़ो जेको आहे हिक ॿिए खां अलॻि थो थिए। ॾाढो सेंटिमेंटल सीन आहे। असलम तूं मूंखे ख्वाब सम्झी विसारे छॾ। मां तुंहिंजे लाइक़ु न आहियां। लिखी थो थी सघे तोखे विसारण को एतिरो सवलो त न आहे। ज़िंदगी इलाही हसीन आहे। तोखे का न का सुठी छोकिरी मिली वेंदी। पर उन्हनि में तो त न हूंदी न। मां ज़िंदगी जो को बि दौर क़बूल कोन कंदुसि जंहिंमें तूं न हूंदी। असलम मां ज़िंदगी जे हुन चौराहे ते बीठी आहियां जिते हाणे मुंहिंजी ज़िंदगी में ख़ुशियूं नथियूं अची सघनि। मां तुंहिंजो दामन ख़ुशियुनि सां भरे छॾींदुसि। मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾे। हिकिड़ो मौक़ो? अञा केतिरा मौक़ा ॾियां तोखे? तूं पंहिंजे फ्यूचर जे लाइ मूंखे क़ुर्बान कयो न असलम, मूंखे क़ुर्बान कयो। हाणे मां तोखे मौक़ो ॾियां? सोच जा बि न। मां पंहिंजी ग़लतीअ ते नादिम आहियां, पेशेमान आहियां। मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾे प्लीज़। हाणे इहो नामुमकिन आहे। हाणे मां तोखे मौक़ो नथी ॾेई सघां। ऐं तूं महिरबानी करे हितां हाणे हलियो वञ। जेकॾहिं तूं चाहे थो त मां पंहिंजे ज़िंदगी में ख़ुशि रहां त महिरबानी कर हाणे हिते हलियो वञ। महिरबानी कर हाणे, महिरबानी कर तूं हुते। ठीकु आहे। मां वञा पर वेंदे वेंदे मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि। हिन दुनिया में कई माण्हू हूंदा जेके तोसां प्यारु कंदा हूंदा। उन्हनि में हिकिड़ो मां बि आहियां। ऐं जंहिं ॾींहुं तूं इहो सम्झी त हिन दुनिया में तोसां कोई बि प्यारु नथो करे त तूं सम्झी वठिजे त मां हिन दुनिया में न
वेलकम बैक शतरंज जे हिन ख़ूबसूरत सेट ते तव्हांखे असां भलीकार चऊं था। तव्हां ॾिठो त असां एक्टिंग जे दौरान केतिरो इमोशनल थी वियासीं, थियणो पवंदो आहे, छो त एक्टिंग चवंदा ई हिन खे ऐं रियल एक्टिंग हूंदी आहे या जंहिंमें फीलिंग्स नज़र ईंदियूं। तानिया जेका एॾो ख़ूबसूरत डायलॉग डिलीवरी कंदी आहे, आखिर में ॻोड़ा बि अची वियसि ऐं मां बि थोरो डिप्रेस थी वियुसि। मां बि कोशिशि कंदो आहियां त जॾहिं एक्टिंग कयां त साम्हूं वारो जेको एक्टिंग थो करे उन सां गॾु गॾु हलां। सो हाणे टाइम थियो आहे असांजो हिन ख़ूबसूरत सेगमेंट जो, जंहिंखे असां रैपिड फायर चवंदा आहियूं। तानिया, असांजो हिकिड़ो सेगमेंट आहे रैपिड फायर। रैपिड फायर असां हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाईंदासीं, सॉरी हिकिड़ो अखर चवंदासीं, कंहिं बि माण्हूअ जो नालो, कंहिं बि जाइ जो नालो, तव्हां उन फौरी तौर ते तव्हांजे ज़हन में उन जे लाइ छा थो अची उहो तव्हां असांखे डिलीवर कंदो। उमेर भुट्टो। उमेर भुट्टो बेस्ट एक्टर। नादिर। बेहतरीन इंसान, वो भी सुठो एक्टर। फारूक भुट्टो। माय आइडियल पर्सनालिटी। असद कुरैशी साहब। लेजेंड एक्टर एंड नाइस पर्सनालिटी। राजा मेमन। राजा मेमन नाइस पर्सन। माशाअल्लाह। जफर जिस्कानी। माय ब्रो। नसरीन नाज। क्यूट फीमेल। रोबी अली। एक्सलेंट। राजा मेमन तो थी वियो, जंहिंजे लाइ तव्हां कमेंट्स थोड़ा रिजर्व ॾिना, पर हाणे जेको मां नालो खणां थो उहो आहे शहनाज़ भट्टी। नाइस एक्ट्रेस। अच्छा, मां इन रैपिड फायर जो हिकिड़ो फ़ाइदो वठां जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त। हाँ तो तव्हांजे दिलि में कॾहिं ख़्वाहिश थी त तव्हां बि रोबी अली थियो? हुन जहिड़ी बेस्ट एक्ट्रेस थी आहियां बेशक। अच्छा, रूबी अली जे लाइ अलाए माण्हू छा था सोचनि। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, अॼु सच ॻाल्हि ॿुधायां, सॼो सिंध हिन वक़्तु ॿुधंदो हुजे त माण्हू खे ॾिसी असीं जज न कयूं, हुन जी नेचर खे असीं जज कयूं त हू नेचर वाइज़ कीअं। मतां जेको तव्हांखे नज़र अची रहियो इंसानु हुजे, हुन जे पुठियां केतिरी मजबूरियूं हुजनि, केतिरी तकलीफ़ूं हुजनि, केतिरी ज़रूरतूं हुजनि, त तव्हां हुन इंसान सां मिलिया न आहियो त हुन जे बारे में जजमेंट न कयो। महिरबानी करे तव्हां जेसि ताईं हुन सां मिलो नथा, ऐं तव्हां बि बहितरीन नमूने सां हुन सां मिलियल आहियो, मां बि बहितरीन नमूने सां मिलियल आहियां। मूंखे सिंधी मीडिया में सभ खां वधीक नेचर वाइज़ जेकी छोकिरी वणंदी आहे उहा रूबी अली आहे। माशाअल्लाह। रूबी सां मुंहिंजो काफ़ी यादूं वाबिस्तान ऐं बहितरीन एक्ट्रेस। ओके, असां वटि जेको सेकेंड सेशन आहे इन रैपिड फायर जो, उहो हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांखे असां ॿुधाईंदासीं, तव्हां उन खे जुमिले में इस्तेमालु कंदो। प्यार। हाँ, इंसान की ज़रूरत। तव्हां अची वियो पंहिंजे लाइन ते। ओके, तव्हां अची वियो पंहिंजे लाइन ते। विछोड़ो ज़रूरी आहे। जेकॾहिं इंसान चाहे थो त उहो ज़िंदगी में अॻिते वधे त पोइ उनखे सभु शयूं फेस करणियूं पवंदियूं। समुंड इंसान जी सोच। ख्वाहिश ज़रूरत। ख्वाहिश ज़रूरी आहे इंसान जे लाइ, छो त ज़िंदा हुजण जो अहसासु तॾहिं थींदो आहे जॾहिं असांजे अंदरि में ख्वाहिशूं हुजनि। तव्हां आसाइशुनि खे हासिल करण जे लाइ कहिड़ी कुर्बानी ॾींदो? केतिरियूं आसाइशूं हुजनि, मोबाइल सुठो, गाड़ी आहे, सुठी ड्रेसिंग आहे, अलाह साईं सुठो ठाहियो आहे, अञा केतिरी आसाइशूं हुजनि, पंहिंजो घरु आहे, सभु कुझु आहे अलाह जो ॾिनो। ओके, रिश्ता ज़िंदगी आहे। जुनून, इश्क।
मतिलबु तव्हांजे अंदरि में आहे सही आहे सही, पर ॾिसो हर इंसान न प्यार का बिना अधूरो आहे। ही काइनात ही प्यार सां ठही आहे। ख़ल्क़ियो इंसान खे प्यार चलाए आहे। लव मैरिज आई हैड न कंदो कॾहिं? कॾहिं अरेंज मैरिज कंदो? यस, अरेंज मैरिज। ओके। दिलरुबा मूं जहिड़ी हुजे। तो जहिड़ो थियण जे लाइ छा करणु खपे? नेक नियत, नेक सोच, ईमान मज़बूत करणु घुरिजे। ओके, तव्हांजी वॾी महिरबानी। असांजा हे 2 सेशन हुया जेके तव्हां पूरा कया ऐं असांजो न आहे न अञा को एप्लीकेशन्स या कुझु हाणे ईंदा। प्लीज़ कयो न, पकड़ कयो एप्लीकेशन हाणे ईंदा। दोस्तो अचूं था पंहिंजे उन आख़िरी सेगमेंट ते जेको ॾाढो पेनफुल हूंदो आहे मुंहिंजे लाइ बि, छो त मूंखे उहे इल्ज़ाम ॿुधाइणा पवंदा आहिनि जेके रियल हूंदा आहिनि। तव्हां पाण ॿुधायो त फ़र्क़ु मोटो तव्हांजो आइडियल एक्टर आहे, त आइडियल एक्टर सिर्फ़ु आइडियल ई एक्टर आहे या को आइडियल बि आहे? आइडियल पर्सनैलिटी मां चयो, एक्टर कोन चयो। आइडियल एक्टर त उहे आहिनि ई आहिनि, पर आइडियल पर्सनैलिटी ईअं आहिनि त मां हिकु चक्कर उन्हनि सां कमु कयां पई। उन्हनि जो सॼो ॾींहुं सीन कोन थियो, शाम में सीन थियो, पर हुन डायरेक्टर चयो त सॉरी अव्हां जो सीन मां अॼु न करे सघियसि, त अव्हां जो सीन न थी सघियो। त उन्हनि चयो त का ॻाल्हि न आहे, मां त पेमेंट थो वठां न डे जी, मां त डे जी पेमेंट थो वठां, मुंहिंजे का वॾी ॻाल्हि न आहे। मुंहिंजा डेज़ अव्हां सां बुक आहिनि, तव्हां कमु करायो न करायो आहे। मूंखे ॾाढो सुठो लॻो। ओके, तव्हां ते ॿियो इल्ज़ाम आहे त तव्हां अक्सर डायरेक्टर जे ॾिनल टाइम ते रिकॉर्डिंग ते कोन ईंदा आहियो। ऐं तव्हां पहिरां हिन ई शो में चई चुका आहियो त तव्हां टाइम जा ॾाढा पाबंद आहियो। मां त कोन चयो आहे, चई चुका आहियो। जी हा, इल्ज़ाम इहो आहे डायरेक्टर हिन त तानिया असां वटि जॾहिं बि ड्रामे में कमु करण जे लाइ ईंदी आहे त फरमाइशुनि जी लिस्ट हूंदी आहे त मानी में हे खाईंदसि, कमिरो मूंखे अलॻि हुजे ऐं कंहिंसां बि मां शेयर न कंदसि। छा इहा ॻाल्हि सही आहे? न, फरमाइश कोन कंदी आहियां, बसि मूंखे टाइम ते मानी ॾेई छॾो ऐं सुठो रूम ॾेई छॾो, मां फरमाइशूं कोन कंदी आहियां। अच्छा, तव्हां ते हिकिड़ो ॿियो इल्ज़ाम आहे तव्हांजे साथी अदाकाराउनि जो त तानिया असांखे ॾिसी असांजी कॉपी कंदी आहे। अगरि उहे एतिरी सुठो कमु कनि थियूं त यकीननि मां उन्हनि जी कॉपी कंदी हूंदसि। अगरि उहा सुठी एक्ट्रेस आहे, जेके बि तव्हांखे चवनि थियूं, अगरि उहे सुठी एक्ट्रेस आहिनि त मां यकीननि उन्हनि जी कॉपी कंदी हूंदसि। अगरि उहे न आहिनि त पोइ तव्हां पाण सोचे सघो था। ऐं कंहिं बि सुठी शइ जी कॉपी मां ज़रूरु करणु चाहींदी आहियां। मुंहिंजी दिलि चाहींदी आहे, चवंदी आहे त जेकॾहिं हुन एक्टिंग सुठी कई आहे त मां बि सुठी कयां। तानिया ख़ान ते इहो इल्ज़ाम आहे त तानिया कोशिशि कंदी आहे त जेके बि सिंधी चैनल्स आहिनि मां उते कंहिं हेठे माण्हुनि सां वधीक ड्रैग न कयां सवाइ प्रोग्राम मैनेजर्स जे। ॾिसो, किथे बि कोन्हे, अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, पर जॾहिं अव्हां जो मसइलो अव्हां जो सीनियर हल करे सघे थो त जूनियर सां अव्हांखे ॻाल्हाइण जी का ज़रूरत कोन्हे। मुंहिंजो ई, छो त जूनियर सां ॻाल्हाए तव्हां टाइम बि बर्बादु कंदो ऐं मसइले जो हल बि कोन थींदो। जॾहिं तव्हां सीनियर माण्हू सां ॻाल्हाईंदो ऐं तव्हांजे मसइले जो हल बि थींदो ऐं तव्हांजो घणो टाइम बर्बादु बि न थींदो। मतिलबु कंहिं समझदार माण्हू सां ॻाल्हाइजे। हा, तव्हां जंहिं मूं सां ॻाल्हायो था। अच्छा, तव्हां ते हिकिड़ो इल्ज़ाम आहे त हींअर रिसेंटली शूट जे दौरान तव्हांजो हिकिड़े माण्हू सां झगड़ो बि थियो। ॾिसो, असीं हिकु फैमिली मेंबर्स आहियूं, असां में लखे जहिड़ा थियनि था, पोइ वरी पर्ची था वञूं, वरी भाकुर था पायूं। इहा का ॻाल्हि कोन्हे का सवाल कोन्हे का। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां सर, छो त असांजो कमु ई इहो आहे त 5 मिंट में झगड़ो करणु, 5 मिंट में भाकुर पाए। असीं छोकिरियुनि जो, छो त असीं चंद छोकिरियूं आहियूं, 2 या 3, असीं पाण में विढ़ंदियूं बि आहिनि, पाण में मानी बि खाईंदियूं आहिनि, पाण में घुमंदियूं बि आहियूं। त मतिलबु इहा का कोन्हे, इहा सवाल ई कोन्हे। ॿियो इल्ज़ाम आहे त तानिया ॾाढी रूड ऐं हिकिड़ी कावड़ वारी छोकिरी आहे। अच्छा, एतिरी देरि खां मां वेठी आहियां, किथे बि तव्हांखे इहो फील थियो? त हींअर त एलिगेशन हींअर त तव्हां पब्लिक खे ॾेखारण जे लाइ जेको आहे सो खिलंदा हूंदव न, जेके माण्हू चवनि था त तानिया में हरू जी कावड़ हूंदी आहे ऐं हरू जेको आहे सो यानी का ॻाल्हि हुनखे सुठी बि लॻे त हुनखे जेको नागवारी में जवाबु ॾींदी आहे। एॾी बदतमीज़ आहियां।
न रुकावट कोन कंदी आहे, को अहिड़ी ॻाल्हि हुजे जेकी मूंखे सम्झ में न अचे। अच्छा, मां अहिड़ी छोकिरी आहियां, मां सभु शयूं बर्दाश्त करे वेंदमि। केरु मुंहिंजी इज़त ते ईंदो न, मां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदमि, छो त मां कंहिं ॿिए जी बि इज़त ते बर्दाश्त कोन कंदमि, पंहिंजे ते बि कोन कंदमि। कंहिं ॿिए मुंहिंजी भरिसां एक्ट्रेस सां बि थिए थो न, डायरेक्टर थो करे, एक्टर थो करे, त मां हुनजो साथ ॾींदमि ऐं मां शटअप कॉल ॾींदमि सभिनीनि खे। अच्छा, तव्हां ते हिकिड़ो आख़िरी इल्ज़ाम आहे, इहो आख़िरी हुजे। हा, आख़िरी इल्ज़ाम आहे तव्हांजे ड्रेस डिज़ाइनर्स जो, त तानिया ख़ान असां खां ड्रेस त खणी वेंदी आहे, न न न न न पर न पोइ- कूड़ा पर पोइ मोटाए कोन ॾींदी आहे। न न मोटाए ॾींदी आहियां ऐं तॾहिं त मूंखे ॿीहर मिलंदा आहिनि। न त हिकिड़ो डिज़ाइनर थोड़ी आहे, त इलाही डिज़ाइन। न न मोटाए ॾींदी आहियां। मां छा कंदमि हुन ड्रेसिस खे, मूंखे हिकु दफ़ा पाए टिकटॉक ठाही, वीडियो ठाही, बसि ॻाल्हि कंदमि, ॿीहर थोरी रिपीट कंदमि मां, बसि ॾेई छॾियो वापसि। अच्छा, तव्हां असांजा जेके बि इल्ज़ाम हुया उन्हनि जो ऑलमोस्ट तव्हांजे नज़र में उहे जवाबु सही हुया। हाणे पब्लिक तव्हांजे जवाबनि खे एक्सेप्ट करे थी, नथी करे, या उहे पब्लिक कंदी, तव्हां एक्सेप्ट कंदो या न कंदो? मां त होस्ट आहियां न। होस्ट आहियो। मुंहिंजो कमु त सिर्फ़ु उहो आहे, ग़लतफ़हमी। मुंहिंजो कमु उहो आहे जेको पब्लिक इल्ज़ाम हणंदी ऐं मां तव्हांखे उहे इल्ज़ाम ॿुधाईंदुसि। सो दोस्तो, असांजो जेको हीउ ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, मां तानिया जो शुक्रगुज़ार आहियां। तानिया असांजी अॼु जे प्रोग्राम जी शहज़ादी बि आहे, राणी बि आहे। सो तॾहिं तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजो मैसेज कहिड़ो आहे पब्लिक जे लाइ? पब्लिक जे लाइ मैसेज कैमरा आहे त सुठो ॻाल्हायो ऐं कोशिशि कयो त तव्हांजे लफ़्ज़नि सां कंहिं ॿिए जी दिलि आज़ारी न थिए। बसि जेकॾहिं तव्हांजे लफ़्ज़नि सां कंहिं ॿिए जी दिलि आज़ारी थिए थी त पोइ तव्हांजो हुजणु फज़ूल। थैंक यू तानिया। दोस्तो, असांजो हीउ जेको प्रोग्राम आहे शतरंज जो, उहो पुॼाणे ते पहुतो। तव्हांखे हीउ प्रोग्राम कीअं लॻो, एक्टिंग कीअं लॻी, इल्ज़ाम कीअं लॻा, रैपिड फायर कीअं थिया, ऐं प्लस जेका गुफ़्तगू थी जंहिंमें तानिया कुझु मुबहम ॻाल्हियूं बि कयूं। सो इहे तव्हांखे कीअं लॻियूं असांखे ज़रूरु ॿुधाइजो थ्रू योर कमेंट्स। तव्हांजी महिरबानी। इंशाल्लाह वरी हिकिड़ा नए प्रोग्राम में, नए अंदाज़ में, नए रूप में तव्हां वटि हाज़िर थींदासीं। अल्लाह भाई। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।